वालेकुम यूट्यूब साथियों, उम्मीद तव्हां ख़ैरियत सां हूंदा दोस्तो। उम्मीद तव्हां ख़ुशि हूंदा दोस्तो। अॼु वरी ही ॿ कहाणी जा किताब आहिनि जेके हिननि खे सिर्फ़ु मूं फेसबुक ते या मुख़्तलिफ़ अख़बार रसालनि में पढ़ियो आहे। किताब हिन जो न पढ़ियो आहे। हुसैन कपर हुजे या नूर कुंबर, मां हिननि खे किताबी सूरत में पहिरियों दफ़ो थो पढ़ां। ॿई कहाणी जा किताब आहिनि। सुठी ॻाल्हि आहे जो हिन महिल मुसलसल सिंधी में जेको आहे सिंधी अदब जो पेट भरिजे थो पियो। सिंधी अदब में नाविल ऐं कहाणी जा किताब जजे तादाद में छपजनि पिया, ॾाढे घणे अंदाज़ में। जीअं कुझु टाइम हुयो जो रुॻो शाइरी पई छपिजे, पोइ शाइरी का मयारी हुई न हुई का कीअं ई छपिजे पई। पर ईअं ई हिन वक़्तु कहाणी ऐं नाविल में बि थिए थो। का नाविल भला था चवनि के मिड़ई लिखनि था पिया त बाबा नाविल असां बि नाविल निगारा आहियूं। पर दोस्तो कलम खणो, सजायो खणो, छो त इहो भार आहे तव्हांजे मथां। छो त मुस्तक़बिल तव्हांखे पढ़ंदो त ईअं न हुजे सुभाणे उहो नओं पढ़ंदड़ या जेको बि किताबु पढ़े उहो चए यार हिन में कुझु न आहे। अहिड़ी ॻाल्हि जेको आहे ईअं न कयो। हीअ कारी राणी आहे जेको आहे नूर कुंभर जो, नूर कुंभर जी दोस्त आहे। जेको आहे सो हिन जे बारे में जेको आहे यूसुफ सिंधी जा लफ़्ज़ जेके मूं पढ़णु जेको आहे सो मुनासिबु सम्झा पए। सो नूर कुंभर जो शुमार सिंधी संदसि टही जे कहाणी लिखंदड़ में सुठनि कहाणीकार में थिए थो। हीअ कहाणी जे फ़नी घारे जी ॼाण बि रखे थो। ऐं हिन जी कहाणी में मुक़सदियत सां भरपूर फ़िक्र बि आहे, जंहिंजे करे हिन जी कहाणियूं पढ़ंदड़ ते पंहिंजो असरु छॾनि थियूं। नूर कुंभर हिकु ड्रामा निगार जी हैसियत में शोहरत माणी आहे। हिन जे ड्रामनि जा स्क्रिप्ट मुख़्तलिफ़ ख़ानगी सिंधी चैनल ते नशर कया विया आहिनि। ख़ासि तौर ते KTN हिन जा हलियल सोप सीरियल उॾाम ऐं दर्दनि जो देस ॾिसण में वॾी मक़बूलियत माणी आहे। ॾिसे त हिन जी कहाणियुनि ते बि अहिड़ो ड्रामे जो रंग किथे किथे ॾिसण में अचे थो। नूर कुंभर जे कहाणी जी कामयाबी उहा आहे त हीअ समाजी मसइलनि ते वास्तो रखनि थियूं ऐं असांजे मुआशरे जो मौज़ू किरदारु मंज़रनि जी कहाणी में साह खणनि था। हिन जे कहाणी जी ॿोली सादी ऐं सवली आहे ऐं हिन वटि लिखण जो ॾांहुं बि उसलूब निज पंहिंजो आहे। दोस्तो इहो ई हिकिड़ो मां चवणु पियो चाहियां त जेको ॾांहुं डिक्शन फिक्शन अंदाज़ हिकु जो पंहिंजो आहे त उन कहाणी में रस चस भरपूर हूंदो। बाक़ी कापी ज़रूरु थींदो आहे अदब में कंहिं में बि कापियूं हलनि थियूं करे बि, पर एतिरी कापी न करे जो सफ़ा माण्हू जेको चए यार हीअ कहाणी त मां हिन अंदाज़ सां पढ़ी आहे। सो हीअ जेको डिक्शन उसलूब निज पंहिंजो हुजे त उहो ॼाण सिंधी अदब में या किताब में या इन में जान विझंदो आहे। नूर कुंभर दादू सां तालुक़ु रखे थो जेको इल्मु अदब आर्ट जो मर्कज़ आहे। नूर जी कहाणी ते बदल किताब कारी राणी उमेद रखां थो त पढ़ंदड़ वटां वॾी मोट माणींदो। नूर कुंभर जल्द असांखे पंहिंजे ख़ूबसूरत कहाणी जो ॿियो मजमू पढ़ण लाइ ॾींदो। दोस्तो ही क़ीमत ॾिसो। सो मुंहिंजो इहो अर्ज़ु हूंदो आहे त यार 128 पेजिस न एॾी क़ीमत अलाह तव्हांखे पब्लिशर ख़ुशि कंदो, पर जेतिरे माना हुजणु घुरिजे किताब जी क़ीमत डस्ट कवर आहे, पर एतिरे माना तव्हांखे जेको आहे सो क़ीमतूं न रखणु घुरिजनि जो पढ़ंदड़ खे जेको किताब वठंदड़ खे पढ़ंदड़ खे दांह निकिरी वञे। सो इहो बि सही न आहे। KTN चैनल खां पोइ कुझु अरसे में सिंधी चैनल सिंधी TV आवाज़, सिंधी आवाज़, मेरान TV, धरती TV ते अची विया। मूं बि लिखण जी तब आज़माए कई TV नाटक ड्रामा लिखंदा रहियो। सोलो प्ले, लॉन्ग प्ले, 5 डेज़ थींदा रहिया। पर हिदायतकार मुनवर अली शाह दादू मूंखे KTN चैनल लाइ सूप सीरियल उॾाम लिखण लाइ चयो जेको ऑन एयर थींदो। दोस्तो हीअ बेसिकली दोस्त असांजो ड्रामा नवीस आहे, ड्रामा बि लिखे थो। हीअ जेको आहे सो केरु कॉन्टेक्ट करणु चाहे किताब लिखण सां हीअ हुनजो आहे। दोस्तो हीअ कहाणी मुंहिंजे लाइ नओं आहे। मां हिनखे मुख़्तलिफ़ पढ़ियो आहे, पर अहिड़ो न पढ़ियो आहे। बाक़ी हीअ जेको आहे हुसैन कपरी, हुसैन जो सुठो ॾांहुं आहे। हिन जो हफ़ीज़ कुंभर जेको लिखियो आहे, टाइटल में ॾाढी मार खाधी आहे। हिन टाइटल में को रस चस उहो मज़ो न आहे। टाइटल ॾिसण सां ई को चवंदो माना हीअ बेकार किताबु आहे। सो हुसैन साईं टाइटल में तव्हां मार खाधी आहे। बाक़ी किताब कीअं आहे, किताब जे बारे में असांजे हफ़ीज़ कुंभर जा लफ़्ज़ आहिनि जेके मां तव्हांजा ॾाढो कोट करणु ज़रूरी थो सम्झां। सिंधी अदब में फंक्शन त घणो ई पियो लिखिजो, पर हुसैन कपरे जी कहाणी जो होगा ई अलॻि आहे। संदसि के कहाणियूं मैदानी नदी जीअं वहनि थियूं त मैदानी नदी जीअं वहनि थियूं त के जबल तां किरंदड़ भरपूर आबशार वांगुरु लहनि थियूं। उन्हनि मां मुश्किल सां का कहाणी अहिड़ी हूंदी जेका पढ़णु शुरू कजे हिकु साई में ई ख़तमु न कजे। उन जो सबबु सिधो आहे त हू पढ़ण जो लुत्फ़ रीडिंग प्लेजर खे पहिरीं अहमियत ॾिए थो ऐं मैसेज वारो पोइ अचे थो। मैसेज जो वारो पोइ अचे थो। हिन जी कहाणी में रवानी तसलसुल जड़ा ऐं अणत कमाल जी हुजे थी। मिसाल गोगी चौहान जी कहाणी में पुरसारत ख़ौफ़ गुगे चौहान धोखे खे आर्टिस्ट कमाल सां ॾेखारियो वियो आहे। सो उन हिकु शाहकार कहाणी बनाए थो। दोस्तो हीअ जेके हफ़ीज़ कुंभर जा लफ़्ज़ आहिनि मां पढ़ियो न आहे। जेके पढ़ी वरी मां हिन ते तफ़सील रखंदुसि।
जेके लफ़्ज़ हे चए थो तंहिंजो जेको कहाणी जो तसलसुल जड़ा अणत कमाल हुजे थो। मिसाल गोगे चौहान जी कहाणी, उन गोगे चौहान जी कहाणी में जेको जड़त आहे, जेको कहाणी खे माना मिलाईंदो हले, पढ़ंदो हले। अगरि इन में हे कामयाबु आहे त पोइ हुसैन जो किताबु कामयाबु आहे। हे जेके हफ़ीज़ बि हिकिड़ी कहर जो राइटर आहे, इहो बला जो माण्हू आहे, इहो बि ईअं हरू भरू कंहिंजे लाइ ठका कोन हणंदो। हे बि पढ़ियो लिखियो आहे, ज़ालिम जी नज़र वॾी हिकु गहरी नज़र आहे, हिन जो पंहिंजो ॾांहुं आहे अंदाज़। हफ़ीज़ बि जेको आहे सो ईअं कंहिंजे लाइ लफ़्ज़ न लिखंदो, पर संगत में कॾहिं कॾहिं माण्हू पहर वेही वेंदो आहे, पर हिन में उहा ॻाल्हि न आहे। हफ़ीज़ में हू ख़ुदि ॻोठाणो माण्हू आहे, शह जे सुठी एरिया में रहे थो। हिन जी कहाणी में कांभ कढी कचरियूं कंदड़ वांदा माण्हू ॻाल्हाइनि था ऐं मसरूफ़ शहरी बाबू बि गुफ़्तगू कंदा आहिनि। इहे दोस्तो इहे ॾिसो न केॾा माना इहे शयूं, जेको अंदाज़ आहे जेको हुसैन कपरी जो आहे, जेको इहे ॻाल्हाए थो। ज़ईफ़ अल ताक़दी जे बाज़ार में ख़ला खे लुटींदड़ शख़्स नज़र अचनि था। सियासत जा तरियल उहे कामेर बि पढ़ण लाइ मिलंदा, जेके सॼो जहान वोड़े वठोड़े खां राशि कामर जो दर झड़ियो बीहे पिया आहिनि। उन्हनि किरदारनि जा गुफ़्ता ईअं था अचनि ॼण पढ़ंदड़ जे मुख ते मुर्कज़ तरियो अचे या सफ़ा उन सोच में ॿुॾियो वञे। मुनफ़िर डिक्शन सुलोणी ॿोली नओं मौज़ू ऐं रूप में लिखियलु कहाणी जो हीउ मजमूओ बाज़ोक पढ़ण लाइ हिकु सूखड़ी खां घटि न आहे। दोस्तो हीअ जेके आख़िरी सिटरूं आहिनि न बाज़ोक पढ़ंदड़नि जे लाइ, हीउ हिकिड़ो जेको आहे सो इन में तव्हां सम्झी सघो था त हिन केॾो ज़बरदस्तु लिखियो आहे। अचूं था किताब जे टाइटल में मार खाधी आहे। सामरोटी वारा दोस्तो, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। हीअ क़ीमत आहे किताब जी। किताब जेको आहे सो मां 18 अक्टूबर ते वरितो आहे। हीअ जेको आहे सो क़ीमत ॾिसो, ऐं माफ़ु कजो पब्लिकेशन ऐं पेजिस 200, तव्हां 400 हुन जी क़ीमत रखो, जीअं 250 200 ताईं जेको आहे सो मिली वञे। हीअ जेका आहे सो हुन जा किताब आहिनि हुसैन जा, जेके अॻ में शाया थी चुका आहिनि। हीअ मूं वटि पहिरियों किताबु आहे हुसैन कपरी जो, ॿियो किताबु कोन्हे। वीडियो वॾी थींदी पई वञे, वीडियो लाइ जेको आहे सो हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलां त टाइटल में हुसैन साहिबु तव्हां टाइटल में मार खाधी आहे, टाइटल में दम न आहे। हीअ टाइटल ॾिसो, टाइटल सफ़ा वाइट करे आहे, ऐं जेको आहे सो वाइट ते हीअ बिल जेको फिका अखर आहिनि येलो, इहे कोन पिया सुहनि। सो टाइटल जे हवाले खां मार आहे। बाक़ी मूंखे तव्हांजी कहाणी जी किताबनि में दम, बाक़ाइदा दम नज़र अचे थो पियो, छो थोरो पढ़ियो आहे, घणो कोन पियो। वीडियो वॾी थींदी वञे। तव्हां दोस्तनि खे अर्ज़ु कबो त मुंहिंजी हिन वीडियो खे, मुंहिंजे कम खे एप्रीशिएट कयो, लाइक कयो, कमेंट कयो, छो त 8 मिंटनि जी वीडियो लाइ असांखे 2.5 कलाक लॻंदा आहिनि हिन खे सेटिंग करण में, ठाहिण में। वीडियो खे लाइक कमेंट शेयर कंदा दोस्तो। थैंक यू।